अस्सलामुअलैकुम दोस्तों पंजाबी ड्रामे की नई अपडेट में तव्हां सभिनी फ्री प्यारनि खे दिलवारनि खे सिंधी ॿारनि खे ख़ुशामदीद। दोस्तों अॼु असां रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जंहिंजा अचण वारा एपिसोड तमामु ज़बरदस्त थियणा आहिनि। वीडियो के हलण के पहिरियां असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो सावल पढ़ी रहियो दोस्तों सावल माना तमामु माण्हू भलो आहे। ऐं दोस्तों ॾिसिजो सभु ॻोठाणा जो सावल जो साथ ॾींदा। दोस्तों रूंडो पंहिंजी शैतान बस कंदो हाणे ॾिसिजो। दोस्तों मूंखे रूंडे जो करेक्टर ॾाढो वणे थो। दोस्तों माना आहे माना किनो करेक्टर माना हुनजो स्टाइल जेको आहे हुनजो मूंखे वणे थो। दोस्तों तव्हां ज़रूरु ॿुधायो तव्हांखे कहिड़ो करेक्टर ड्रामे में वणे थो। दोस्तों मूंखे ऐं दोस्तों ॾिसिजो मंसूर खान जेको आहे उहो दिलावर खान खे वरी धोखो ॾींदो। दोस्तों इहो लॻो पियो आहे त हिनखे धोखो ॾियूं असां। अकबर खान हुनखे दिलावर खान खे धोखो ॾींदो आहे। अकबर खान ऐं मंसूर खान पाण में गॾिजी ॿई ॾिसियो। दोस्तों हिनखे धोखो ज़रूरु ॾींदा। ॾिसिजो वीडियो पुॼो पंहिंजी पुॼाणी ते। दोस्तों अगरि वीडियो असांजो पसंदि अचे त लाइक शेयर सब्सक्राइब करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा जीअं तव्हांखे बर वक़्तु तव्हां अपडेट पहुचंदी रहे। दोस्तों तव्हां वीडियो खे लाइक नथा कयो, महिरबानी करे लाइक शेयर सब्सक्राइब कंदा, महिरबानी।